इस्लामाबाद जी एहतिसाब अदालत जाली बैंक अकाउंट रेफरेंस में सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह समेत 17 जवाबदारनि खे 31 मार्च ते तलब करे वरितो। नेब रेफरेंस मूजिब वॾे वज़ीर सिंध काबीना खां हक़ीक़तूं लिकायूं ऐं फिज़िबिलिटी खां सवाइ मंसूबनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। इस्लामाबाद जी एहतिसाब अदालत जे जज सैयद असकर अली सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं खुर्शीद अनवर जमाली समेत 17 जवाबदारनि ख़िलाफ़ जाली बैंक अकाउंट्स जे नेब रेफरेंस जी ॿुधणी कई, जंहिंमें जवाबदारनि ते मनी लॉन्ड्रिंग ऐं नूरियाबाद पावर प्लांट में गैरकानूनी ठीकनि जा इल्ज़ाम लगाया विया। नेब रेफरेंस मूजिब नूरियाबाद मंसूबो अब्दुल गनी मजीद जो कारो नाणो अछो करण जो मंसूबो हुयो, जंहिं ज़रिए मुराद अली शाह क़ौमी ख़ज़ाने जा 8 अरब रुपया मुजरमाने तौर मंसूबनि ते विञाया। वॾे वज़ीर सिंध काबीना खां हक़ीक़तूं लिकायूं ऐं फिज़िबिलिटी खां सवाइ मंसूबनि जी मंज़ूरी ॾिनी। नेब मूजिब मुराद अली शाह ओमनी ऐं नूरियाबाद जी कंपनियुनि खे फ़ाइदा ॾियण लाइ काबीना में ग़लति हक़ीक़तूं पेश कंदो रहियो। 8 अरब मंसूबनि जे फंड्स खां कंपनियुनि लाइ 3 अरब जो कर्ज़ बि जारी करायो।